महाखिया जाम खाकिया मोहब्बत मानारे ते प्या फिरंदा है। साईं के भली वठी जो था मेरा आखिरी शेरा। महाखिया जाम खाकिया मोहब्बत मानारे ते प्या फिरंदा है। माखिया जो मिठाण अथन चखियो मोहब्बत जो मिठाण अथन चखियो हिक ॿिए ते चरिया थी किरंदा आहिनि। हिकिड़ो दोस्त मिलियो हाणे 2-3 ॾींहं थिया सकण में चई मां 60-70-75 साल उमिरि थी आहे पर घटि में घटि 50 खां मथे उमिरि कयो अथमि। सुभाणे अल्लाह त कर 3 चकर न त 2 चकर ज़रूरु वेंदो आहे साल में। पोइ हिकिड़ो छोकिरो ॾेखारे जो तव्हांजो हीअं नंढिड़ो क़ुर जो हाफ़िज़ बि थींदो इंशाअल्लाह नाज़रा पूरो कयो आहे। चीज़ ॻाल्हाईंदो कोन हो हुज़ूर जे रोज़े जी ज़ियारत करे काबतुल्लाह जी ज़ियारत करे रोइण वेठुसि हथ मथे खणी चईमांसि रब जेकॾहिं हाणे हिन दर खां ॿियो दर आहे त मूंखे ॿुधाए त वञा। अॼु मुंहिंजी तमन्ना आहे त मां हथ हेठि कयां त मां ॾे काल अचे त नंढड़े ॻाल्हायो। चीज़ रोई हथ हेठि कंदो हुयुसि ईअं फोन पहुची त नंढड़ो ॻाल्हाइणु शुरू कयोसि। अहिड़े सां यार रखो न जंहिं वटि हर शइ जा खज़ाना। साईं अब्दुल ख़ालिक़ अजाए परेशान थिया। महाखिया जाम खाकिया अब ॻाल्हायो न मोहब्बत मानारे ते प्या फिरंदा आहिनि। और सुचूसण जेले मेल पर पंदवीदा आहिनि यार करे रस चूसण खां मदनीअ ते दिल साण दुरूद पढ़ंदा आहिनि। ओ माखिया जे मखन खां सबको त सिखो मदनीअ सां ईअं मोहब्बत रख। साईं खे वठी जो आख़िरी शेर आहे बसि 2 लफ़्ज़ साईं खे त मुसलो खणी अंदरो को मुसलो नारे तकबीर शान मुस्तफ़ा। ओ माखिया जे मखन खां सबको त सिखो मदनीअ सां ईअं मोहब्बत रख। मोहब्बत जी एड़ी अथन ॿधी के भुरंदा आहिनि के मरंदा आहिनि पर मां नारे खे न छॾींदा आहिनि। मोहब्बत जी एड़ी अथन ॿधी के भुरंदा आहिनि के मरंदा आहिनि। ओ मां ॿिन्ही घुणनि जा निभाया पियो ॾींहों राति सदा में गुज़ारिया पियो। ही हाकिम तुंहिंजो शेर ॿुधी माण्हू दुआऊं तो न घुरंदा आहिनि। सुभाणे अल्लाह त कर